अमीर सिंध जा अमीर माण्हू। ही बंगला ही माड़ियूं तव्हां ॾिसी रहिया आहियो। असां वटि केॾी बि बरसाति अचे उन्हनि खे उन ई तरीक़े सां इंजॉय कंदा आहियूं, छो त असां वटि वसाइल आहिनि। गैस आहे, तेल आहे, कोयलो आहे, बंदरगाह आहिनि जिते दुनिया जो ख़रबनि रुपयनि जो वापारु थींदो आहे। ज़राइत ऐं चौपायो सां मालामाल आहियूं। असांजी सिंध धरती, असां वटि नेकाली जा बहितरीनु सिस्टम आहिनि। कराची त छा, ॿराड़ियुनि में बि हराम को पाणी जो लप किथे बीहे। इहो पाणी जेको तव्हां ॾिसी रहिया आहियो, इहो त असां इंजॉय करण ख़ातिर छॾियो आहे। अड़े ॿुॾी मरण जो मुक़ाम आहे हकमरानो। असां वटि सभु कुझु हूंदे बि ॿुॾूं बि असां त सुकूं बि असां। पंहिंजा अजा छॾणु केॾो न अज़ियतनाक अज़ाब आहे। इहो उन्हनि खां पुछो जेके रातूं रोडनि ते गुज़ारीनि पिया। हकमरानो, तव्हां त अचो था सेल्फी वठो, इंजॉय कंदा वठो। आख़िर केसीं ताईं सिंध धरती ॿुॾंदी ऐं सुकंदी रहंदी। तव्हां पंहिंजा सिस्टम सही छो नथा करियो? आख़िर अवाम वीचारी तव्हांजो केॾो ॾोह कयो आहे। हाणे त अवां जा करप्शन मां गोदाम जा गोदाम पैसनि मां भरिजी विया हूंदा। ख़ुदारा, हाणे त अवाम ते रहम करियो। चंद माण्हुनि जे करे पूरी सिंध धरती जी अवाम लोड़े थी। ख़ुदारा, हाणे त पाण में सुजाॻी पैदा करियो। लुटेरनि खे कढी फिटो करियो। ज़ालिम हकमरान मां जान छॾायो ऐं पंहिंजे बचनि जे मुस्तक़बिल ख़ातिर हक़नि लाइ विढ़ो।